नाज़रीन और अहम ख़बर शेयर कंदासीं दादू खां रादो न्यूज़ के रिपोर्टर सही सरदार चारण जी सिक्योरिटी इंतजाम मुहर्रमुल हराम एसएसपी दादू डॉक्टर समीउल्लाह सूमरो इमाम बारगाह ऐं जुलूसनि जे रोडनि जो दौरो कयो। माह मुहर्रमुल हराम जो आगाज़ थींदे ई ज़िले भर में हिफ़ाज़ती इंतजाम सख़्त कया विया। अमन व अमान बहाल रखण लाइ दादू पुलिस पारां जामे हिफ़ाज़ती मनसूबे तहत फुल प्रूफ इंतजामनि खे यकीनी बणायो वियो। एसएसपी दादू डॉक्टर समीउल्लाह सूमरो दादू जे मरकज़ी इमाम बारगाह हैदरी ऐं जुलूसनि जी रिवायती गुज़रगाहनि जो दौरो करे हिफ़ाज़ती इंतजामनि जो जाइज़ो वरितो और मौके ते इंचार्ज डीआईजी इंस्पेक्टर अब्दुल सत्तार मीरानी, डीएसपी सिटी मोहम्मद आसिफ अली आराई, एसएचओ सेक्शन दादू बेनज़ीर जमाली समेत ट्रैफिक ऐं 15 मददगार टीम एसएसपी दादू सां गॾु जंहिं सिक्योरिटी जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी। एसएसपी दादू मरकज़ी अंजुमन हैदरी ज़िले दादू जे सदर सैयद फिदा हुसैन शाह काज़मी ऐं ॿियनि सां मुलाक़ात कई। हिफ़ाज़ती इंतजामनि जे हवाले सां ॻाल्हियुनि जी ॾे वठि कई ऐं ज़िले पुलिस पारां हर मुमकिन ताउन जो यकीन ॾियारियो वियो।